सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 11 सबक ॿियो लीक टुकर जा हिक जेतिरा हिसा करणु डिवाइडिंग अ लाइन सेगमेंट इन इक्वल लाइन सेगमेंट्स। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो अचो त असां हिन सबक में लीक टुकर जा हिक जेतिरा हिसा करणु सिखूं ऐं ओतिरा हिसा जेतिरा चया वञनि। असां ॼाणूं था त टुबके जे सिधे हलण वारे रस्ते खे सिधी लीक चइबो आहे। हिन तस्वीर में असां सिधी लीक ॾिसूं पिया था। ॿिन्ही तरफ़ एरो इहो पियो थो ॾेखारे त इहा लीक ॿिन्ही तरफ़ लिमिटेड आहे, यानी एक्सटेंड पई थी थिए, वधे पई थी। सिधी लीक ॿिन्ही तरफ़ लामहदूद हूंदी आहे। लीक खे वेकर न हूंदी आहे, रुगो ड्रेग हूंदी आहे, पर उहा बि लामहदूद हूंदी आहे, यानी अनलिमिटेड हूंदी आहे। A line is a straight path that extends in opposite directions. A line is a one-dimensional figure which doesn't have width. Also, it doesn't have definite ends in both directions. हाणे असांजी ये सिधी लीक वञे पई थी, जेका असां ॾिठी, जेका ॿिन्ही पासे लामहदूद आहे। हाणे जेकॾहिं असां उन सिधी लीक में हिकिड़ो पॉइंट ए लॻायूं ऐं ॿियो पॉइंट बी लॻायूं, ॿ नुक़्ता लॻायूं, त इन्हनि जे विच में जेको हिसो हूंदो सिधी लीक जो, उहो महदूद हूंदो। उन में ॿई छेड़ा हूंदा, हिकिड़ो छेड़ो हिन पासे, हिकिड़ो छेड़ो हिन पासे। इहो असल में छा आहे, इहो सिधी लीक जो टुकुर आहे, सो उन खे असां लीक टुकुर चवंदा आहियूं। ॿिनि टुबकनि जे विच में सिधे रस्ते खे लीक टुकुर चइबो आहे, यानी सिधो रस्तो पर ॿिनि टुबकनि जे विच में हुजे, उहो लीक जो टुकुर आहे या लीक टुकुर आहे। ॿिनि टुबकनि जे विच में महदूद थियल सिधे लीक जे हिसे खे लीक टुकुर चइबो आहे। Line segment is a straight path between 2 points. Here point A and point B are called end points. ये ॿई हुनजा छेड़ा आहिनि ऐं हीउ जेको आहे हिकिड़ो लाइन सेगमेंट आहे। ॿारो पोएं सबक में असां पढ़ी आयासीं त ज्योमेट्री कंस्ट्रक्शन में असांखे हिननि सभिनी इंस्ट्रूमेंट जी इस्तेमाल जी इजाज़त कोन हूंदी आहे। असां रुगो पलकार इस्तेमालु कंदा आहियूं ऐं सिधी पटी जंहिं ते अदद लिखियल कोन हूंदा आहिनि, निशान बि कोन हूंदा आहिनि, उहा इस्तेमालु कंदा आहियूं, यानी स्ट्रेट एज ऐं कंपास इस्तेमालु कंदा आहियूं। पर छाकाणि त असां ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन नई नई शुरू कई आहे, असांजो ॿियो साल आहे, उन जे करे असांखे हिन दर्जे में ही सभु इंस्ट्रूमेंट्स इस्तेमालु करण जी इजाज़त आहे। यानी असां फुट पटी बि इस्तेमालु करे सघूं था, नंबर्स वारी, निशाननि वारी, सेट स्क्वायर बि इस्तेमालु करे सघूं था, प्रोटेक्टर बि इस्तेमालु करे सघूं था, पर ॿियनि दर्जनि में हली इन्हनि जे इस्तेमाल जी इजाज़त कोन हूंदी। ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन जी मदद सां पहिरियों गुर जेको असां सिखंदासीं उहो आहे डिवाइडिंग अ लाइन सेगमेंट इनटू गिवन नंबर ऑफ इक्वल सेगमेंट्स। यानी हिकिड़ो लीक टुकुर जेको मिलियल आहे उन खे मिलियल तइदाद जे हिक जेतिरनि हिसनि में विरहाइणो या विरासत करणी आहे। उन खे करण लाइ असां अचो त सौ सिधो हिकिड़ो एक्सरसाइज़ जो सवालु हल कयूं। एक्सरसाइज़ 11.1 जो क्वेश्चन नंबर 1 हल कंदासीं। Divide a line segment of length 6 cm into 4 equal parts. यानी 6 सेंटीमीटर जो लीक टुकुर ठाहे उन खे 4 बराबर हिस्सनि में विरहाइणो आहे। अचो त असां कागज़ खणूं ऐं कंस्ट्रक्शन शुरू कयूं। सो असां कागज़ खयूं, हाणे असां कंस्ट्रक्शन शुरू था कयूं। कंस्ट्रक्शन जी इब्तिदा असां कंदासीं हिकु लीक ठाहिण ते, जंहिं ते असां सॼी कंस्ट्रक्शन कंदासीं। सो अचो त असां हिकिड़ी लीक ठाहियूं जंहिं ते असां कंस्ट्रक्शन कंदासीं। उन लीक खे असां चाहियूं त नालो ॾियूं, पर नालो ॾियण जी ज़रूरत न आहे, छो त सिर्फ़ु असांजी मददगार लीक आहे। पर इहा लीक जेका आहे उनखे लीक टुकुर कोन्हे, इन करे ॿिन्ही पासे एरो लॻाईंदासीं। उन ते असां हिकिड़ो नुक़्तो लॻाईंदासीं ए, वरी 6 सेंटीमीटर मापे हिकिड़ो ॿियो नुक़्तो लॻाईंदासीं बी, जीअं ए बी 6 सेंटीमीटर थिए। उन खां पोइ असां ए ऐं बी खे पाण में मिलाईंदासीं ऐं असांखे इहा जेको आहे 6 सेंटीमीटरनि जो लीक टुकुर या लाइन सेगमेंट मिलंदो, जंहिंखे असांखे विरहाइणो आहे हाणे 4 हिसनि में। असां प्रोटेक्टर रखंदासीं पॉइंट ए ते ऐं हिकिड़ी लीक ठाहींदासीं 30 डिग्री ते, जंहिंखे असां एक्सटेंड करे ईंदासीं मथे। अहिड़ी तरह बी ते बि 30 डिग्री जी एंगल ठाहींदासीं, उनखे असां हेठि एक्सटेंड कंदासीं, उहा एंगल हेठि ठहंदी। हीअ लीक असांखे मथे मिली ऐं हीअ लीक हेठि मिली। ॿई लीकूं जेके आहिनि उहे हिन लीक ए बी खां 30 दर्जनि ते आहिनि। हाणे हीअ ॿई लीकूं असां चई सघूं था त पैरेलल आहिनि। असांखे 2 पैरेलल लीकूं मिली वियूं ऐं इहे असां जूं मददगार लीकूं आहिनि,
जंहिंजी मदद सां असां लीक टुकर ए बी खे चइनि हिसनि में वंडींदासीं। असां छा कंदासीं जो हिन मां हर लीक खे हिन खे बि ऐं हिन खे बि चइनि चइनि जाइ ते निशान लॻाईंदासीं साॻे रेडियस सां, ऐं उन खां पोइ जेको आहे असां वंड कंदासीं हिन लीक ए बी जी। अचो त ॾिसूं। अहिड़ी तरह सां ॿ लीकूं ठाहे छॾियूं। हाणे असां छा कंदासीं, खणंदासीं कंपास ऐं हिकिड़ो नंढो रेडियस जो आर्क खोले, हिकिड़ो नंढो रेडियस खोले, उन सां पहिरीं जेका लाइन हीअ उन ते आर्क लॻाईंदासीं। जेका पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिली उन ते असां नुक़्तो लॻाए उनखे को नालो ॾींदासीं। उन खां पोइ कंपास साॻे रेडियस सां रखंदासीं उन नुक़्ते सी ते, ऐं वरी ॿियो आर्क लॻाईंदासीं हिन लीक ते। इन आर्क ते बि नुक़्तो लॻाईंदासीं ऐं उनखे असां हिकिड़ो ॿियो नालो ॾींदासीं डी। हाणे तव्हां सम्झी विया हूंदो त अॻियां जेको आहे मां कंपास खे इन नुक़्ते ते रखंदुसि। सो हिन नुक़्ते खे डी नालो ॾेई कंपास खे हिते रखियुमि। ॿियो नुक़्तो मूंखे मिलंदो अहिड़ी तरह इंटरसेक्शन ते ई, ऐं उन खां पोइ वरी कंपास खे हिते रखी ऐं मूं हिकिड़ो ॿियो नुक़्तो ठाहियो जेको मूंखे इंटरसेक्शन ते सां मिलियो, उहो एफ। हाणे मुंहिंजी हीअ लीक जेका आहे उहा चइनि हिसनि में मूंखे मिली आहे। हिन लीक ते 4 हिसा, ए सी सी डी डी ई ऐं ई एफ। हिनखे मूं एफ जो नालो ॾींदुसि। इहो एफ जेको आहे उहो मूंखे मिली वियो। इहे सभु जेके आहिनि उहे साॻी माप जा आहिनि, ही ऐं ही। हाणे साॻियो प्रोसीजर मां विरिजाईंदुसि हिन हेठीं लीक ते। सो अहिड़ी तरह मां साॻिए रेडियस सां, जेको रेडियस मूं हुते खोलियो हो, उन रेडियस सां पॉइंट बी तां हिन ते आर्क लॻाईंदुसि। सो अहिड़ी तरह मां जेको आहे उहो कयां थो, कंपास खे साॻिए रेडियस सां आर्क लॻायुमि हिते। इन नुक़्ते खे मुंहिंजा नालो ॾिनो जी। उन खां पोइ जी ते कंपास रखी साॻिए रेडियस सां। ॿियो नुक़्तो मूंखे मिलियो इंटरसेक्शन सां एच ते कंपास रखियमि, साॻिए रेडियस सां आर्क लॻायुमि, मूंखे मिलियो नुक़्तो आई ते रखी साॻिए रेडियस सां वरी आर्क लॻायुमि लीक ते, ऐं मूंखे जेको आहे उहो मिलियो हिकिड़ो ॿियो नुक़्तो जे। अहिड़ी तरह मूंखे हाणे 4 नुक़्ता जेके आहिनि उहे मिली विया हिननि ॿिनि लीकुनि ते। हाणे मां छा कंदुसि, जो मां लीकूं ठाहींदुसि, हिन एफ खे हिन बी सां मिलाईंदुसि, ई खे जी सां मिलाईंदुसि, डी खे एच सां मिलाईंदुसि, सी खे आई सां मिलाईंदुसि, ऐं ए खे जे सां मिलाईंदुसि। हिन लीक ते मूंखे 1 2 3 4 ऐं 5 नुक़्ता मिलिया आहिनि। हिन लीक ते मूंखे 1 2 3 4 5 नुक़्ता मिलिया आहिनि। सो 5 नुक़्ता हिते आहिनि ऐं 5 नुक़्ता हिते आहिनि। उन्हनि सभिनी नुक़्तनि खे हिक ॿिए सां मिलाइणो आहे पैरेलल लाइनुनि सां। सो पाण ई पैरेलल थी वेंदियूं। सो अचो त मां जेको आहे उहो हाणे फुट पटी खणी या सिधी पटी खणी उहे लीकूं ठाहियां। मूं इहे नुक़्ता जीअं मूं तव्हांखे चयो त मां मिलायां पियो थो। अहिड़ी तरह आख़िर में ए ऐं जे मूं पाण में मिलाया। इहे सभु नुक़्ता मिली विया पाण में। हाणे छा कंदुसि, हीअ लीक जेका आहे सी आई, उन लीक टुकर ए बी खे कटियो आहे हिकिड़े पॉइंट ते। उन पॉइंट खे मां नालो ॾींदुसि के। अहिड़ी तरह डी एच जेका आहे उन बि ए बी खे कटियो आहे, उनखे नालो ॾींदुसि एल। अहिड़ी तरह अॻियों पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जेको ई जी ऐं ए बी जो आहे उनखे नालो ॾींदुसि एम। सो अहिड़ी तरह मूंखे मिली आहे त हीअ जेको ए के एल ऐं एल एम ऐं एम बी जेके आहिनि उहे सभु पाण में बराबरि हूंदा। यानी इहे सभु लीक टुकर पाण में बराबरि थींदा। अचो त मां हिते लीक टुकर जो निशान लॻायां लाइन सेगमेंट जो। सो अहिड़ी तरह मूं हिन लीक टुकर ए बी खे चइनि हिक जेतिरनि हिसनि में विरहाए छॾियो जामेट्रिक कंस्ट्रक्शन जी मदद सां, बग़ैर मापे ऐं बग़ैर डिवीजन जे करे। मां 6 खे चइनि सां वंडे 1.5 सेंटीमीटर मापे बि करे सघां पियो, पर बग़ैर मापण जे ऐं बग़ैर हिसाब करण जे मूं इहो कमु करे वरितो आहे। पर हिते तव्हां ॾिसी सघो था त हीअ जेको आख़िरी लीक आहे ए जे, हिन पासे आख़िरी लीक आहे बी एफ, उन जो को वंडण में
अमल दख़ल कोन्हे, को रोल कोन्हे। असल में जिन वंडियो आहे उहा आहे CIDH ऐं EG, इन्हनि लीकुनि। छो जेकॾहिं मां ही ऐं ही लीक न ठाहियां या ही आर्क न ठाहियां, बजाए चेन जे मां 3 आर्क बि ठाहियां, चेन में वञिणो हो त मां 3 आर्क ठाहियां, हिन पासे बि 3 आर्क ठाहियां, तॾहिं मुंहिंजो कमु थी वञे हा। सोचियो त मां ॾिसां त इहो हिन मां ड्राए थो छॾियां त छा थो थिए। सो जेकॾहिं मूं इहो ड्राए छॾिया, हीअ 2 लाइनूं, हीअ लाइन ऐं हीअ लाइन ड्राए छॾण सां, तॾहिं बि मुंहिंजो कंस्ट्रक्शन पूरी रहंदी। पर हिन कंस्ट्रक्शन में असां फुट पटी बि इस्तेमालु कई 6 सेंटीमीटरनि जी लीक ठाहिण लाइ, ऐं कुंड माप बि इस्तेमालु कईसीं 3 दर्जे जी कुंड ठाहिण लाइ। पर जीअं त मां चई चुको आहियां त हिननि जे इस्तेमाल जी इजाज़त न हूंदी आहे, ऐं ॿियनि दर्जनि में असांखे इस्तेमाल जी इजाज़त कोन हूंदी। सो अचो त मां तव्हांखे हाणे इहो सेखारियां त जेकर मां ही 2 इंस्ट्रूमेंट्स इस्तेमालु न कया हा त मां इहो लाइन सेगमेंट जी डिवीजन कीअं कयां, यानी डिवाइडिंग अ लाइन सेगमेंट इनटू इक्वल पार्ट्स without using protector and scale। जेकॾहिं हिन सवाल में फुट स्केल ऐं प्रोटेक्टर जे इस्तेमालु करण जी इजाज़त न हुजे हा त असांजे सवाल में ॾिनल लीक जी लेंथ न ॾिनल हुजे हा, जीअं असां लिखियलु आहे न 6 सेंटीमीटर लेंथ, ईअं न ॾिनल हुजे हा। पर असांखे ॾिनल हुजे हा त क्वेश्चन पेपर में या किताब में लिखियलु हुजे हा त गिवन लाइन, यानी ॾिनल लीक जे माप जेतिरी लीक ठाहियो, या ॾिनल लीक खे ई चइनि हिसनि में विरायो। सो अचो त असां जेकॾहिं ॾिसूं त असांखे लीक ॾिनल हुजे जंहिंजी माप मैंशन थियल न हुजे, त उनखे असां कीअं ठाहींदासीं ऐं बग़ैर प्रोटेक्टर जे इस्तेमाल जे कीअं कंदासीं। कंस्ट्रक्शन लाइ असांखे ख़बर आहे त सभिनी खां पहिरीं असां ठाहींदा आहियूं कंस्ट्रक्शन वारी लीक, जंहिंखे असां ॿिन्ही पासे एरोज़ लॻाईंदा आहियूं। इहा असांजी जेका आहे बेस लाइन हूंदी आहे। उन खां पोइ हिकिड़ो नुक़्तो लॻाईंदासीं A, ऐं उन खां पोइ असां छा कंदासीं, जो कंपास खोलींदासीं, गिवन लाइन जे हिकिड़े पॉइंट ते उन जी रखंदासीं चुंब, ऐं पेंसिल खे खोलींदासीं उनजे ॿिए पॉइंट ताईं, ऐं आर्क लॻाए ॾिसंदासीं त असांजी कंपास जीअं पक थिए त इन जी लेंथ जेतिरी खुली आहे। उन खां पोइ छा कंदासीं, जो हिन कंपास खे असां चुंब रखंदासीं हिन पॉइंट A ते, ऐं इन रेडियस सां आर्क लॻाईंदासीं असां कंस्ट्रक्शन वारी लाइन ते, जेको असां हिते लॻायो। हीअ असांजी पॉइंट मिलंदी B जेका आहिनि, ऐं अहिड़ी तरह AB जेका लीक हूंदी उहा हिन लीक जे बिल्कुलु बराबरि या कॉन्ग्रुएंट हूंदी। सो असांखे इहा पॉइंट B मिली इंटरसेक्शन वारी AB खे मिलायोसीं, ऐं असांखे लीक टुकुर मिली वियो। हाणे असां जेको आहे, का बि पंहिंजी मर्ज़ीअ सां हिकिड़ी लीक जेका कंहिं सोढ़ी कुंड ते हुजे उहा ठाहे छॾींदासीं। अंदाज़न 30, 40, 45 जेको बि असांखे वणे, बग़ैर मापण जे हिकिड़ी ठाहे छॾीसीं। इहा लीक असां ठाहे छॾी। उन खां पोइ असां हिकिड़ो को बि रेडियस खोलींदासीं जेको तक़रीबन हिन लीक जे विच ते, या उन खां थोरो नंढो हुजे, का जेको आहे परवाह कोन्हे। उन सां असां लीक टुकर AB खे बि क्रॉस कंदासीं, ऐं हीअ जेका असां लीक ठाही मददगार लीक, उनखे बि क्रॉस कंदासीं इन आर्क सां। सो इहो असां आर्क ठाहियो। अहिड़ी तरह असां हिन B ते बि जेको आहे साॻे रेडियस वारो आर्क ठाहे छॾींदासीं, ऐं उनखे एक्सटेंड करे छॾींदासीं। उनखे असां जेको आहे उहो ॿिन्ही नुक़्तनि खे निशान लॻाईंदासीं। हाणे हिन नुक़्ते खां वठी ऐं हिन इंटरसेक्शन ताईं जेका माप आहे, उन माप ते असां हिकिड़ो आर्क लॻाए ॾिसंदासीं, जीअं असांखे उहा माप ख़बर पए। सो असां कंपास खे खोलींदासीं हिन लीक पॉइंट खां वठी हिन पॉइंट ताईं। इहो असां जेको आहे हिन पॉइंट ताईं कंपास खोली, ऐं हिते आर्क लॻाए ॾिठोसीं, जीअं पक थिए त असां सही खोली आहे। छो त ॾिसण में असांखे लॻंदो आहे सही खोली आहे, पर असल में उहो थोरो नंढो वॾो थी वेंदो आहे। उनजे करे उनखे पक करण लाइ असां आर्क लॻाए ॾिसंदासीं त वाक़ई उहो सही खुलियो आहे या न। सो इहो असां आर्क लॻाए ॾिठो, असांखे पक थी वई त उहो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सां आर्क मिले थो, ऐं असां कंपास खे बिल्कुलु ओतिरो ई खोलियो आहे जेतिरो फ़ासिलो हिन पॉइंट खां वठी हिन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ताईं आहे। हाणे असां कंपास खे रखंदासीं हीउ जेको आर्क लॻायोसीं इन ते, ऐं हिन आर्क खे साॻे रेडियस सां कटींदासीं। सो मूं कंपास खे रखियो हिते, साॻे रेडियस सां मूं हिते कटियो। हिते मूंखे जेका पॉइंट मिलियो उनखे पॉइंट B सां मिलाईंदुसि, त मूंखे ॿी जेको आहे मददगार लाइन मिली वेंदी, जंहिं ते मां कंस्ट्रक्शन कंदुसि। सो अहिड़ी तरह मूंखे हीअ 2 मददगार लाइनूं मिली वियूं। हाणे मां हिते साॻे तरीक़े सां जेको आहे आर्क लॻाईंदुसि कंहिं ॿिए रेडियस सां,
पर इहे सभु रेडियस पाण में बराबरि हुजनि। हिते बि उहे 3 आर्क लॻाईंदुसि, पोइ जेको अल्टरनेट खे पाण में मिलाईंदुसि, 3 लाइनूं मिली वेंदियूं ऐं हीअ जेको आहे उहो चइनि हिसनि में विरहाइजी वेंदो, जीअं असां पहिरीं करे चुकासीं। सो अहिड़ी तरह असां बग़ैर प्रोटेक्टर ऐं बग़ैर स्केल इस्तेमालु करे बि लीक टुकर खे घुरिबल हिसनि में बराबरि हिसनि में विरहाए सघूं था। ॿारनि हिते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।